अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व सहाबिका या हबीबल्लाह। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अवां कीअं आहियो? उमेद आहे त अवां शाद ऐं आबाद हूंदो। दोस्तों मां आहियां फ़क़ीर सफ़दर अली हुसैनी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल हुसैनी अपडेट। दोस्तों ही अवां ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजे हथ में ही दलाइल ख़ैरात जो हिकिड़ो किताबु आहे जेको दुरूद व सलाम जो मक़बूल तरीन हिकु किताबु आहे। आलम इस्लाम में क़ुरान शरीफ़ खां बाद में दलाल ख़ैरात जो किताबु घणो पढ़ियो वेंदो आहे। दलाल ख़ैरात जी तमामु वॾी फ़ज़ीलत आहे। अक्सर असांजा महबूब लॼपाल मुर्शिद करीम कंबर शरीफ़ वारा साईं दलाल ख़ैरात जो शान बयानु कंदा रहंदा आहिनि। दोस्तों मगर ही दलाल ख़ैरात उहे हज़रात पढ़ंदा आहिनि जिन हज़रात खे पंहिंजे पीर तरीक़त मुर्शिद कामिल जे तरफ़ां इजाज़त मिलियल हूंदी आहे ऐं ही उहे हज़रात पढ़ंदा आहिनि। दोस्तों अॼु असीं अव्हांखे ॿुधाइणु चाहींदासीं त अव्हां जेकॾहिं दलाल ख़ैरात पढ़ंदा आहियो ऐं अव्हांखे पंहिंजे मुर्शिद कामिल अकमल दलाल ख़ैरात पढ़ण जी इजाज़त ॾिनी आहे ऐं अव्हांखे ही वारो दलाल ख़ैरात किताबु मौजूदु आहे, मगर दोस्तों छा हूंदो आहे ही किताबु अव्हां सिर्फ़ु किताब में ई पढ़ी सघो था पंहिंजे घर में या जिते तव्हांजी किताबु मौजूदु हूंदो। हींअर असीं अल्हम्दुलिल्लाह हिन किताब खे PDF में तयारु करे वरितो आहे। सेम टू सेम ही वारो किताबु ई असीं हिन जा स्क्रीनशॉट कढी करे हिन जा PDF फाइल्स ठाहिया आहिनि जंहिंमें असीं 8 ई बाब 7 फाइल जे सूरत में, छो जो ख़म्स वारे बाब में 2 हिसा हूंदा आहिनि। दोस्तों जी दोस्तों ख़म्स वारे बाब में 2 हिसा हूंदा आहिनि। जेकी हज़रात किताब पढ़नि था उन्हनि खे ही इल्मु हूंदो। दोस्तों अव्हां जी सहूलियत जे लाइ त जीअं तव्हां पंहिंजी मोबाइल फ़ोन में किथे बि आहियो, रस्ते में आहियो, सफ़र में आहियो, किथे बि तव्हां वञो था ऐं अव्हांखे ही किताबु मौजूदु न आहे त अव्हां बआसानी पंहिंजे मोबाइल फ़ोन में दलाल ख़ैरात जो विर्द करे सघो था। दोस्तों ऐं यादि रहे त दलाल ख़ैरात खे हिकु ॾींहुं बि मिस न आहे करणु। दोस्तों हिकु ॾींहुं हिन खे घुसाइणो न आहे। ता हयात जेसिताईं ज़िंदगी आहे अव्हांखे ही दलाल ख़ैरात किताबु पढ़णो हूंदो आहे। दोस्तों उन जे लाइ असीं हिन दलाल ख़ैरात जो PDF फाइल तयारु कयो आहे ऐं असीं अव्हांखे हिन वीडियो जे ज़रिए ही पैगाम था ॾियूं त असांजो हीअ PDF फाइल तव्हां बआसानी हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में वेंदव, उते तव्हांखे 7 ई बाबनि जा लिंक मिली वेंदा। उते वञी करे पंहिंजे लाइ PDF फाइल डाउनलोड करे मोबाइल फ़ोन में रखो ऐं हमेशह मज़े सां पंहिंजे फ़ोन में हिन खे पढ़ी सघो था। अल्लाह जे फज़ल करम सां मुर्शिद करीम निगाह करम सां अब्बा साईं मूं गुनहगार बदकार खे बि इजाज़त ॾिनी हुई ही दलाल ख़ैरात पढ़ण जी। दोस्तों अव्हां ॾिसी सघो था ही मुर्शिदनि करीमनि जी ख़ासि नज़र करम आहे असां गुनहगार बदकारनि जे जो असांखे हिन जे लाइक़ु सम्झूं ऐं पाण असांखे हिन जी इजाज़त ॾिनऊं। दोस्तों चवण जो मक़सदु इहो आहे त PDF फाइल तयारु थी चुको आहे। हींअर ई डिस्क्रिप्शन में लिंक में वञी करे आसानी सां हिन खे डाउनलोड करे पंहिंजी फ़ोन में रखो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।